नाज़रीन, सुप्रीम कोर्ट के लार्जर बेंच में शामिल जज जस्टिस जमाल मंदूख़ैल चूंडनि बाबति पाण मुरादो नोटिस ते ख़दशा ज़ाहिर करे छॾिया। चीफ जस्टिस जी सरबराही में 9 रुकनी लार्जर बेंच पाण मुरादो नोटिस ते ॿुधणी शुरू कई। चीफ जस्टिस चयो आहे त ॾिसणो आहे त सूबाई असेंबलियूं टुटण खां पोइ चूंडनि जी तारीख़ ॾियणु कंहिंजो इख्तियार आहे। जस्टिस जमाल मंदूख़ैल चयो आहे त मुंहिंजा पाण मुरादो नोटिस बाबति कुझु ख़दशा आहिनि। ही पाण मुरादो नोटिस नथो ठहे। असांजे आॾो ॿिनि असेंबलीज़ जे स्पीकर्स जूं दरख़्वास्तूं आहिनि। जस्टिस जमाल मंदूख़ैल चयो त ही पाण मुरादो नोटिस जस्टिस एजाज़ हसन ऐं जस्टिस मज़हर नक़वी जे नोट ते वरितो वियो। कुझु ऑडियो साम्हूं आयूं आहिनि। कुझु जजिस जे बारे में ॻाल्हियूं कयूं पई वञनि। चीफ जस्टिस चयो त जस्टिस जमाल मंदूख़ैल जा ख़दशा नोट कया विया आहिनि। आइन जी भनकड़ी बर्दाश्त न कंदासूं। चाहियूं था त वक़्त ते चूंडियूं थियनि। सुप्रीम कोर्ट खे रुगो आइनी नुक़्तो ॾिसणो आहे, उन ते अमल कराइणो आहे। असां रुगो आइन जी तशरीह ऐं आइन जे अमलदारनि लाइ वेठल आहियूं। जस्टिस अतर मिलनुल्लाह चयो त सूबाई असेंबलियूं टुटण जो बि पाण मुरादो नोटिस वरितो वञे। चीफ जस्टिस चयो आहे त आर्टिकल 224 चवे थो त 90 ॾींहं में चूंडियूं थींदियूं। वक़्तु तेज़ी सां गुज़री रहियो आहे। अदालत पाण मुरादो नोटिस ते ॿुधणी सुभाणे सुबुह 11 वॻे ताईं मुलतवी करे छॾी आहे। सदर हुकूमत, इलेक्शन कमिश्नर ऐं ॿियनि खे नोटिस जारी कया विया आहिनि।